पंहिंजा वरी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी प्यारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तो अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजा वरी जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ थियण वारा आहिनि। इन्हनि में तव्हांखे बहितरीन खां बहितरीन अपडेट्स मिलंदा। जी हाँ दोस्तो, अचण वारे एपिसोडनि में तव्हां ॾिसंदव त हाणे हिकु त तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां, हीउ जेको सिकू आहे, सिकू जेको मतिलबु पंहिंजे सौट जे ख़िलाफ़ु थी बीठो आहे। जाबर वारनि जा पाण में जेका भंडण उथिया आहिनि, इहे चाकर ख़ान के फ़ाइदे में ईंदा। जी हाँ दोस्तो, हाणे वाहड़े तारा गोल तारा यानी रुंडो सिकू खे पाण सां मिलाइण जी कोशिशि कंदो ऐं जेको आहे चाकर ख़ान जे अॻियां जाबर जे मथां बकाइण जी कोशिशि कंदो त रावल खे नी मारियो आहे। अहिड़े हिसाब सां इन जी गेम जेका आहे, चाकर ख़ान इहो चाहे पियो जी पाण में विढ़नि ऐं पोइ मां उन उहा सचाई असली मुंहिंजे साम्हूं अचे। अहिड़े हिसाब सां हीउ जेको पाण में अटकिया आहिनि, इहो इन्हनि जे लाइ मुसीबत बणिबो ऐं हीउ पाण परेशान थी वेंदा त हाणे छा कयूं। पोइ इन ज़हन दिमाग़ मां ठका निकिरी वेंदा। दोस्तो अॼु जो वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते। असांखे ॾींदा इजाज़त। शाहिद खुसरो ब्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। ही अव्हांजो पंहिंजो चैनल आहे। हिन ते अव्हांखे बहितरीन खां बहितरीन अपडेट्स मिलंदा रहंदा आहिनि।